असांखे मिलियो जंहिंजो पघर बि मुबारक, लुआ बि मुबारक, जंहिंजी जुती बि मुबारक, संजन हथ मुबारक मथे खणनि त आसमान तो मींहुं वसी पए। नबी से हथ मुबारक मथे खणनि त उमर फारूक जहिड़े जवान खे हिदायत मिली वञे। नबी से हथ मुबारक मथे खणनि त अबू बकर सिद्दीक़ जे अम्मा खे हिदायत मिली वञे। नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हथ मुबारक मथे खणनि त अबू हुरैरे जे अम्मा खे हिदायत मिली वञे। साईं जन जा हथ मुबारक बि रहमत आहे। डुगरी डाकीअ ते हथ मुबारक बकरीअ ते घुमाइनि त उहा बकरी खीर वारी बणिजी वञे। जे नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जाबिर जो उठ बीमार आहे उन ते हथ मुबारक घुमाइनि त उठ सिहत वारो बणिजी वञे, अॻिली कतार खां बि अॻु अची वञे। जे नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा हथ मुबारक जाबिर जे थोड़नि ख़ाइतनि में पवनि त सभु कर्ज़ी कर्ज़ वठी वञनि पर कार खां अञा बची पवनि। अर्ज़ु कयईं अल्लाह जा रसूल, बाबू मुंहिंजो अब्दुल्ला तुंहिंजा मुंहुं लॾे वियो आहे, अबे मुंहिंजे ते कर्ज़ रहिजी वियो आहे, भेनरियूं बि बाबू जा न्याणियूं बि छॾे वियो आहे, उहे मुंहिंजूं भेनर, कर्ज़ बि अबे ते घणो आहे। नबी से फरमायो जाबिर जॾहिं बाबे तुंहिंजे जो ख़ारकनि जो बाग लही उन महिल मूंखे ॿुधाइजांइ, पोइ बाबे जा कर्ज़ी हीअं कतार करे बीहाइजांइ त उन्हनि खे चइजांइ त अचो त अॼु तव्हांखे कर्ज़ मुंहिंजे बाबे जे बदिरां अरबी मोहम्मद ॾींदो। वॾो ॻोठड़ो ठहियो आहे हिकिड़ो ख़ारकनि जो, चईंसि कर्ज़ त घणो आहे, ख़ारकूं त थोरियूं आहिनि। रहमत वारनि हथनि मुबारकनि सां ख़ारकूं विरहाईंदा था वञनि, कर्ज़ी कर्ज़ वठंदा था वञनि। सारे जा सारा कर्ज़ी कर्ज़ वठी विया। जाबिर जे पियो दंगो तुरी मथे करे हीअं जो पर चई, ओ अल्लाह जा रसूल, कर्ज़ी त कर्ज़ वठी विया, कर त ज़रे जी ख़ारकुनि में न आई आहे। नबी से फरमायो जाबिर न परते आई ॻोठड़ी अॻे न परते हा, इन मूं ख़ारकूं कढंदो रहे हा, क़यामत अची वञे हा, पर इन ख़ारकुनि में खोट न अचे हा। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। उहो नबी ॾिनो मां जेको जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे। अहिड़े रहमतुल आलमीन खे ओ मके वारा छो पिया दुख ॾियनि, जो मके जे मुशरिकनि खे क़ुर न पियो वणे। जंहिंजा हथ मुबारक बि रहमत आहे, जंहिंजो पघर बि मुबारक, ताइफ़ जे शहर में जे पत्थर लॻा त क़ुर जे करे, अबे ॾाॾे जो शहर मको छॾणो पियो क़ुर जे करे, गंद जूं ढेरियूं छिलायूं वयूं क़ुर जे करे, कंधा रस्ते ते पूरे विया क़ुर जे करे, लटे जो रसो वठी मुंहिंजे हुजूर जे ॻिची मुबारक में विझी ज़ालिम छिकण लॻा क़ुर जे करे। एॾा दुख मुंहिंजे हुजूर खे मिलिया, फरमायो सभु दुख सहंदुसि पर मां मोहम्मद क़ुर जी ताबेदारी न छॾींदुसि। उहा माई चरी औरत जेका हुजूर से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चादर मुबारक अची बि वई, तॾहिं बि पाण चरीअ जे कंध था वञनि। उमर से जे सॼे मके खे पतो आहे हीअ चरी आहे, तव्हां हिन जे कंध कीअं चयो? उमर कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। पूरी दुनिया जे इंसाननि लाइ मां रब रसूल ऐं नबी करे मोकिलियो आहे। इहा चादर परे कर, जे सूरत में मुंहिंजी उम्मत यानी ज़मीन ते पट ते थी वे, मां मोहम्मद बि ईअं पट ते वेहा। उहा गंद जूं ढेरियूं थी मायूं छिलाए त बीमार थी वई आहे, हुजूर पुछा करण था वञनि, उहा कलमो पढ़ी मुस्लमान थी आहे। उहा माई जेका मको छॾियूं लॾियूं थी वञे नबी साईं जे करे, उन माई इख़लाक़ जे मुंहिंजे मोहम्मद जो ॾिठो त उहा बि मुस्लमान थी वई। कॾहिं तो जे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम। वो हरीस नबी दिनो तमाम
जमिवा भी उम्मत याद, मेराज ते वजी भी उम्मत याद, तारावीअ जे तौर ते भी उम्मत याद, आब हौज़ कौसर ते भी उम्मत याद, मशर जे मैदान में भी उम्मत याद। एड़े नबी अरबी मोहम्मद करीम जो एडो उम्मत सां प्यारा उम्मत खे अॼु नबीअ जी गुलामी न थी वञे, ॾाढ़ी न थी वञे, पटको निमाज़ क़ुरान नथो वणे, दीन नथो वणे। इन दीन ऐं क़ुरान जे करे नबी संगे दुख मिलिया, सिद्दीक़ खे मारा मिलियूं क़ुरान जे करे, सोने उमर के नबी से जे मुसल्ले ते शहीद कयो अथऊं क़ुरान जे करे, सोने उस्मान खे क़ुरान पढ़दे शहीद कयो अथऊं क़ुरान जे करे, सोने अलीअ खे जामे मस्जिद कूफे वारीअ में शहीद कयो अथऊं क़ुरान जे करे, बिलाल खे तलवारीअ ते लेटायो अथऊं क़ुरान जे करे, अमार खे टांगनि जे मच ते लेटायो अथऊं क़ुरान जे करे, अमार जी अम्मा उथण में अबू जहल बदिराई अधु अधु थी वई क़ुरान जे करे, ख़ुबे बसईं खे नेज़े ते टंगियो अथऊं क़ुरान जे करे, नबी साईं जे चाचे अमीर हमदे के 11 टुकड़ा कयो अथऊं क़ुरान जे करे। वल्लज़ीन आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीन आवौ वनसरू उलाइका हुमुल मुमिनून हक्का लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। उहे शख्स जिन ईमान जो हिजरत कई, जिहाद कयो मां अल्लाह जे राह में, यानी जाहिद जी मदद कई, उहे पक्का ऐं सच्चा मोमिन, उन्हनि जे लाइ मां वटि माफ़ी बि आहे त जन्नत बि आहे। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।